माना हुननि जी माना मां ॿुधां थो राति जा 3.5 कलाक हुननि जे गाली गलोच कई आहे, मूंखे निंड न आई आहे। मां तव्हांखे ॿुधायां, पोइ मूंखे ख़बर पई एक्चुअली सीन छा हो। सीन इहो हो, हिननि जे घर में शादी हुई ऐं हिननि खे ॾाजो घटि मिलियो। मूंखे कीअं ख़बर पई, हिकु लेडी ॿिए खे चए थी, ॾिस न 42 लख रोक जी ॿोली हुई, 500 रुपया घटि ॾिना अथऊं। मां चयो हुनखे 42 लख में 500 घटि मिलिया अथसि त हिनखे टेंशन थी वई आहे। त ॿी वरी छा थी चएसि, हा सुञा त आहिनि, घोट पीउ जे वॻे में जोराब बि कान विधा अथऊं। पर शादियुनि में मां ॿुधायां, मूंखे सिंधियुनि जी शादी जाम वणंदियूं आहिनि, हुन में स्पेसिफिकली लाॾा। ऐं सभिनीनि खां फेवरेट मुंहिंजो जेको लाॾो आहे उहो आहे, मथे ते मटकी खणी घोट मां नचंदी। हिन में थींदो छा आहे ख़बर अथव, हिन में घोट मां नचंदी आहे, घोट भेण नचंदी आहे, ऐं जेको ॻाइण वारो हूंदो आहे हुनखे बि सभिनी खां वधीक मज़ो हिन में ईंदो आहे, छोकी सभिनीनि खां वधीक गोर बि हिन में ई मिलंदी आहे। त उहो गानो गोर मिलंदी आहे, इन करे गानो बि लंबो ईंदो वेंदो आहे। सभु नचंदा आहिनि ऐं सभु टपा ॾेई नचंदा आहिनि, घोट मां घोट पीउ। पर हाणे छा थो थिए, हाणे नेक्स्ट जनरेशन जेके आहे उहो शादी कनि था 30 साल 35 साल में। हाणे 35 साल में अगरि घोट शादी करे तो घोट मां थी वञे 60 साल जी। वेचारी जा वार छा गोडनि में सूर, नची सघे कान थी। हाणे जॾहिं इहो लाॾो ॻाइनि था त हुनजो ख़ाली गिची ऐं हथ ई थो हिलेसि, मथे ते मटकी खणी घोट मां नचंदी। घोट भेण रुसी वेठी आहे। हर कंहिं शादी में हूंदो आहे भेण या चाचो, ॿिनि मां हिकु ॼणो रुसी वेंदो आहे। हुन खां पोइ आयो घोट जो पीउ नचंदो। हाणे अगरि घोट मां 60 साल जी आहे, घोट पीउ त घटि में घटि 65 जो हूंदो। उहो परे खां कुर्सी ते वेठो आहे, उथी कान थो सघे। उहो चए थो पुटु तूं ई नच, तूं नचो मां नचो साॻी ॻाल्हि आहे। उहो हुतां ई नोट घोरे घोरे पंहिंजे खेशे में थो विझे। पर सिंधियुनि शादियुनि में मूंखे हाणे अॼुकल्ह माण्हू शादियुनि में मज़ो जाम था कनि, केॾो पैसो ख़र्च था कनि। रिसेंटली हाणे हिकिड़ी शादी थी हुई इंडिया में, दीपिका पदुकोण ऐं रणवीर सिंह, तव्हांखे ख़बर आहे राइट। हुन खां पहिरियों शादी थी विराट कोहली ऐं अनुष्का शर्मा। मीडिया वारा केतिरो हाइप था कनि हिननि खे, हुननि जो नालो रखियो विराट अनुष्का विरुष्का, दीपिका पदुकोण एंड रणवीर सिंह दीपवीर। मां चयो अगरि मां सेलिब्रिटी हुजां ऐं मुंहिंजी ज़ाल सेलिब्रिटी हुजे हा त असांजी अहिड़ी शादी ते असां नालो कीअं हुजे हा। हाणे मुंहिंजो नालो कमलेश, मुंहिंजी वाइफ जो नालो दीपमाला। जाम सोचियो पोइ हिकिड़ो नालो सुझियो, कमलेश दीपमाला कमला। कमला मुंहिंजी कम वारी जो नालो आहे। ऐं हिननि शादियुनि में न्यूज़ बि ईंदा आहिनि। त ॾिसो हाणे दीपिका पदुकोण ऐं रणवीर सिंह असां हनीमून ते न वेंदासीं, त मीडिया वारा जाम सुठो न्यूज़ ठाहींदा आहिनि। दीपिका पदुकोण ऐं रणवीर सिंह, दे आर नॉट गोइंग फॉर हनीमून बिकॉज दे आर बिज़ी इन देयर फिल्म्स। असां जहिड़ा माण्हू, सादा माण्हू, असां चऊं असां हनीमून ते न वेंदासीं, आड़े पाड़े वारा मिट माइट छा चवनि, शादी में एॾो ख़र्चो कयो न पार्टी खुटी पई आहे। हनीमून लाइ पैसा कान अथसि। ऐं हिननि शादियुनि में रिटर्न गिफ्ट ॾिनियूं आहिनि। तव्हां ॿुधो कॾहिं शादियुनि में रिटर्न गिफ्ट? असां जहिड़ा सिंधी माण्हू, आम आदमी, शादी खां पोइ महीने ताईं त हिसाब कंदा रहंदा आहिनि। शादी पार्टी जो बिल 30 लख, लिफ़ाफ़ा 25 लख। अरे अल्लाह, 5 लख नुक़सान थी वियो। पर सिंधी माण्हू जाम दिलदार हूंदा आहिनि। ॿुधां, सिंधी माण्हू जाम दिलदार हूंदा आहिनि। त तव्हां ख़बर एंटरटेनर वाउचर, हुन में कॾहिं ॿुधो अथव तव्हां? हिकु निहाल जी कोकी मथां ॿी निहाल जी कोकी फ्री। असांखे फ्री खपे ई न कुझु बि। ऐं सिंधी जा नाला कीअं आहिनि खाधनि पीतनि जा? कोकी, टुक, बीह, भुॻा चांवर। मां DIFC में कमु कंदो आहियां। मुंहिंजो बॉस अंग्रेज़ आहे। मूंखे चई हिकु ॾींहुं सभिनीनि खे स्टाफ खे चई, तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे घरां पंहिंजी फेवरेट आइटम खणी अचो त पाण हिते लंच कंदासीं सुभाणे। मां चयो ठीकु आहे। पहिरियों इजिप्शियन हुनखे पुछई वॉट यू विल ब्रिंग? चई हुमस कुबुस। चई ठीकु आहे। पोइ साउथ इंडियन चई वॉट यू विल ब्रिंग? चई इडली। चई ठीकु आहे। मूंखे पोइ चई कमलेश सिंधी वॉट यू विल ब्रिंग? मां जाम सोचियो पोइ चयोमांसि लोलो ऐं खटाण। मुंहिंजी शक्ल में पिया नारिन सभु ॼणा। मां चयो हीउ खणींदमि त कोई खाईंदो कान। मां चयो ठीकु आहे, चेंज थो कयां।
चमास सेल फुल्का चिया ब्रिंग दिल सेल फोका उनखे नालो वणी हो बेड़ी खणी हम सेल फुल्का सबने आंगूर चटे चटे खाइन पे अलाए किथा भुखे मुल्क में आया हुआ मुझे बॉस चई सेल फोका वेरी नाइस हाणे उन मूंखे हिकिड़ो सवाल पुछियो जेको उनखे न पुछणु खपे हा चई हाउ यू मेक दिस सेल फोका हाणे मां उनखे कीअं चवां जेके तो सेल फुल्का खाधा न 4 ॾींहं पुराणा फुल्का आहिनि Thank you guys, that was my time. You guys have been an amazing audience. Thank you.